ताज़ी तहक़ीक़ में इंकशाफ़ थियो आहे त सॼी दुनिया में शुगर जा 40% मरीज़ ज़ाहिर ई न आहिनि थींदा। शुगर दुनिया में हिकु आम मर्ज़ आहे ऐं इन खे ख़ामोश कातिल चवणु ग़लति न थींदो, छो त इहा हिकु अहिड़ी बीमारी आहे जेका ॿियुनि बीमारियुनि खे जनमु ॾींदी आहे। ऐं हैरत जोगी ॻाल्हि इहा आहे त शुगर में मुब्तला 40% माण्हुनि खे ख़बर ई न आहे हूंदी त हू शुगर जा मरीज़ आहिनि। इहो इंकशाफ़ हिकु नई आलमी सर्वे में साम्हूं आयो आहे। रिपोर्ट में हज़ारें कंपनियुनि ऐं मर्कज़नि खे शामिल कयो वियो आहे। रिपोर्ट में ॿुधायो वियो त अफ्रीका में शुगर जा 60%, ॾखिण ओभर एशिया में 57% ऐं ओलह पैसिफिक में 56% मरीज़ अहिड़ा आहिनि जिन जी सुञाणप न आहे थींदी। अहिड़ी रीति अधु माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो इलाज बि न आहे थी सघंदो। हर 4 मां 3 माण्हू शुगर जा मरीज़ आहिनि जेके ग़रीब ऐं विचोली आमदनी वारनि मुल्कनि में रहनि था, जिते माण्हुनि खे तिबी सहूलतूं बि न आहिनि। मुहक़िक़नि मूजिबि दुनिया में 530 खां वधीक कंपनियूं शुगर जी सुञाणप में माहिर आहिनि, पर इन्हनि मां रुॻो 33 कंपनियूं अफ्रीका, ॾखिण ओभर एशिया ऐं ओलह पैसिफिक में कमु कनि थियूं। माहिरनि ऐं सुञाणप जे सामान जी खोट, सिहत जे बुनियादी ढांचे जी खोट बि शुगर जे मर्ज़ जी सुञाणप न थियण में अहम कारण आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त दुनिया में शुगर जे मरीज़नि जो इलाज कीअं कयो वेंदो आहे, इन में वॾा इख़्तिलाफ़ आहिनि। तंहिं करे इहो यकीनी बणाइणु ज़रूरी आहे त हर को, खणी उहो किथे बि रहे, शुगर जे हवाले सां ॼाण हासिल करे। यादि रहे त शुगर जी सुञाणप जे हवाले सां अवामी आवाज़ डिजिटल तरफ़ां ख़बरूं ऐं रिपोर्टूं ॾिनियूं वयूं आहिनि, जिन खे सर्च करे शुगर जूं अलामतूं ॼाणे सघजनि थियूं। ताज़ी तहक़ीक़ मूजिबि अफ्रीका में अधु माण्हुनि खे इलाज ताईं रसाई न आहे, जंहिंजी उन्हनि खे सख़्तु ज़रूरत आहे। 2021 में हिन मर्ज़ जे इलाज लाइ $970 अरब खां वधीक ख़र्च कया विया। उन जे बावजूदि सॼी दुनिया में शुगर सबबि लखें फ़ौतगियूं थियूं आहिनि।